ओम शांति। अॼु ॾींहुं मुंहिंजी तारीख़ आहे 1/8/2026। अॼु मिठा मिठा बाप करे चवनि था मिठी मिठी वार पर चिंतन छॾे पंहिंजो कल्याण करो। तव्हां सोने जीअं ठही करे ॿियनि खे रास्तो ॿुधायो। प्रश्न: अशरीरी थियण जो अभ्यास जो सदा कंदा रहंदा उनजी मुख्य निशानी छा हूंदी? उत्तर आहे उहो हठ सां पंहिंजी कर्मेंद्रियनि खे वश न कंदा, लेकिन हिननि जी कर्मेंद्रिय स्वतः ई शीतल थी वेंदी। असां आत्मा सभु भाव आहियूं, हीअ स्मृति स्वतः रहंदी, देह अभिमान टुटंदो वेंदो, नाम रूप जो नशो ख़तमु थी वेंदो, ॿिए जी यादि न ईंदी। गीता तू प्यार जो सागर आहे। ओम शांति। ये कोई सिर्फ़ प्यार जो सागर न आहिनि, बाबा ज्ञान जो सागर बि आहिनि। ज्ञान ऐं अज्ञान, ज्ञान ॾींहुं अज्ञान खे रात चइबो आहे। ज्ञान अक्षर ई सुठो आहे, अज्ञान अक्षर बुरो आहे। अधु कल्प ज्ञान जी प्रारब्ध हूंदी आहे, अधु कल्प अज्ञान जी प्रारब्ध। अज्ञान जी प्रारब्ध दुख आहे, ज्ञान जी प्रारब्ध सुख आहे। हीअ त ॾाढी सहज सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। हीअ त ॾाढी सहज सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। ॾींहुं आहे ज्ञान, राति आहे अज्ञान। इहे बि कंहिंखे पतो न आहे ज्ञान कंहिंखे चइबो आहे, अज्ञान कंहिंखे चइबो आहे। इहे बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां सभिनि खे सम्झाईंदा आहियो ज्ञान छा आहे, भक्ति छा आहे। ज्ञान सां तव्हां पूज्य ठहींदा आहियो। जॾहिं पूज्य ठही वेंदा आहियो त पुजारी जी सामग्री खे ॼाणे, पूजा जी सामग्री खे ॼाणे वेंदा आहियो। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो कि इहे जो मंदिर आदि आहिनि इहे सभु यादगार आहिनि, उन्हनि जी जीवन कहानी खे तव्हां ॼाणंदा आहियो। जो पूजा करण वेंदा आहिनि उहे ख़ुदि न ॼाणंदा आहिनि। पूजा खे भक्ति चइबो आहे, भॻवान खे भक्तनि सां मिलणो आहे, भक्ति जो फल ॾियणो आहे। सो भॻवान ई अची करे पुजारी सां पूज्य ठाहींदा आहिनि। पूज्य सतयुग में, पुजारी कलयुग में। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो अॼु छा आहियूं, कल्ह छा थियणो। विनाश त ज़रूरु थियण जो ई आहे, कोई बि समय थी सघंदो आहे, तयारी थिए थी, घायल बि आहे न, अनेक कुदरती आपदायूं थींदियूं। इहे त लिखी ॾियणो खपे। ग्रह युद्ध, कुदरती आपदायूं, उन्हनि खे कोई ईश्वरीय आपदायूं न चईंदासीं। इहा त ड्रामा जी नूंद आहे जंहिंमें नेचुरल कैलेमिटी सभु अचणियूं आहिनि, विनाश में बि मदद कंदियूं। मूसलधार बरसाति पवंदी, भूख मरदा, अर्थक्वेक आदि सभु अचणी आहे। इन्हनि द्वारा ई विनाश थियणो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि हीअ त ज़रूरु थियण जो आहे, न त सतयुग में एतिरा थोरा मनुष्य कीअं रहंदा, ज़रूरु इकट्ठा विनाश थींदा न। ॿार सुठी रीति ॼाणंदा आहिनि इहे सभु कपिड़ा धोइबा आहिनि। इहा बेहद जी मशीनरी आहे, घायल बि आहे, मूत पतीली कपिड़े धोए। हिन कपिड़नि जी ॻाल्हि न आहे, इहा शरीर जी ॻाल्हि आहे। आत्मा खे योग बल सां धोइणो आहे। हिन समय 5 तत्व तमो प्रधान आहिनि त शरीर बि हीअं ठाहींदा आहिनि। पतित पावन बाबा अची करे पावन ठाहींदा आहिनि, ॿियो सभु खलास थी वेंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पावन कीअं ठाहींदासीं। रास्तो ॾाढो सहज आहे, मनुष्य त कुझु बि न सम्झंदा आहिनि। जाते जाते भक्ति यज्ञ आदि थींदा आहिनि, मनुष्य त कुझु बि न सम्झंदा आहिनि। जाते जाते भक्ति यज्ञ आदि थींदा आहिनि, उते वञी करे सम्झाइणो खपे कि जंहिंजी तव्हां भक्ति कंदा आहियो उन्हनि जी बायोग्राफी सम्झण सां ई तव्हां देवता ठही सघंदा आहियो। उन्हनि जीवन कहानी कीअं पाई सो त अची करे सम्झो। तव्हां त
तव्हां बि जीवन मुक्ति पाए सघंदा आहियो। मंदरनि में वेही जीवन कहानी सम्झाइण सां सुठी रीति सम्झंदा। तव्हां बि बाप सां हाणे जीवन कहानी ॿुधंदा आहियो। तव्हां ॿारनि खे केतिरी सम्झ मिलंदी आहे न। परम पिता परमात्मा जी जीवन कहानी कोई बि न ॼाणंदा आहिनि। सर्वव्यापी चइण सां जीवन कहानी थोरी थी वेंदी आहे। तव्हां ॿार हाणे परम पिता परमात्मा जी जीवन कहानी खे ॼाणंदा आहियो, यानी आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। हिन समय खे आदि चईंदासीं, जबकि बाप अची करे पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। पोइ मध्य में भक्ति जो पाठ हलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि, हिन समय मां अची करे स्थापना कंदो कराईंदो आहे। करण करावन हार आहियां। प्रेरणा खे करिणो न चईंदासीं। बाबा अची करे हिननि जी कर्मेंद्रियनि द्वारा कंदा आहिनि। हिन में प्रेरणा जी ॻाल्हि न आहे। करण करावन हार त ज़रूरु सम्मुख थी कराईंदा न। प्रेरणा सां कुझु बि न थी सघंदो आहे। आत्मा बिगर शरीर कीअं ॻाल्हाए सघंदो आहे न। हिन में प्रेरणा जी कोई ॻाल्हि न आहे। शरीर कुझु न करे सघंदो। ॾाढा चईंदा आहिनि ईश्वरी प्रेरणा सां सभु कुझु कंदा आहिनि। बाबा तव्हां प्रेरणा सां करो, असांजी पति जी बुद्धि खे ठीकु करो। बाबा चईंदा आहिनि प्रेरणा जी त हिन में ॻाल्हि ई न आहे। पोइ शिव जयंती छो मल्हाईंदा आहिनि। प्रेरणा सां कमु थी वञे पोइ अचनि ई छो। हिकु त ईश्वर छा चीज़ आहे इहे न ॼाणंदा आहिनि। सिर्फ़ु चईंदा आहिनि ईश्वर जी प्रेरणा सां सभु कुझु थींदो आहे। निराकार प्रेरणा कीअं कंदा, उहो त करण करावन वारा आहिनि। अची करे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। कर्मेंद्रियनि सां मुरली हलाईंदा आहिनि। जेसिताईं कर्मेंद्रियनि जो आधार न वठनि तेसिताईं मुरली कीअं हलाईंदा। ज्ञान जा सागर आहिनि त ॿुधाइण जे लाइ मुख खपे न। शिव बाबा ज्ञान जा सागर आहिनि त ॿुधाइण लाइ मुख खपे न। त बाबा वरी असांखे चवनि था कि मां प्रेरणा सां कुझु न कंदो आहियां, हेठि अची करे तव्हांखे पूजारी सां पूज्य ठाहींदो आहियां। त तव्हां ॿियनि खे बि ॿुधाए सघंदा आहियो कि कीअं पूज्य ठहिया आहियूं। जॾहिं तव्हां ॿारनि खे सॼी दुनिया जे आदि मध्य अंत जो हाणे तव्हांखे पतो पियो आहे, पूरी नॉलेज मिली आहे न, सम्झंदा आहिनि। ज्ञान सागर ज्ञान बिगर गति न। ज्ञान केरु ॾे, अज्ञान मार्ग ज्ञान मार्ग में फ़र्क़ु त ॾिठो आहे न। विज्ञान बि चईंदा आहिनि अज्ञान आहे अंधेरो, बाक़ी ज्ञान ऐं विज्ञान जो असां मुक्ति जीवन मुक्ति बि चई सघंदा आहियूं। तव्हांखे हाणे पावन ठहिण जो ज्ञान मिलंदो आहे त सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियो। कोई ॿुधंदो त वंडर खाईंदो। चईंदा आत्मा ज्ञान वठंदी आहे त आत्मा ज़रूरु संस्कार वठी वेंदी न। मनुष्य खां देवता ठहींदा आहिनि त ज्ञान रहणो खपे, परंतु बाप सम्झाईंदा आहिनि इहे पुरुषार्थ आहे प्रारब्ध जे लाइ। प्रारब्ध मिली वई पोइ ज्ञान जी छा दरकार। सत्य ॻाल्हि ई तव्हां ॿारनि जी प्रारब्ध। इहे ॻाल्हियूं ॿुधण सां ई वंडर खाईंदा। इहे ज्ञान परंपरा छो न हलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि इहे प्रायलोक थी वेंदो आहे। ॾींहुं थी वियो पोइ अज्ञान त न आहे न, जो ज्ञान जी दरकार हुजे। इहे बि सम्झण सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि। फट सां कोई सम्झी न सघंदो। शिव बाबा भारत में ईंदा आहिनि, ॿारनि जे लाइ सौगात खणी ईंदा आहिनि, भक्ति जो फल ॾियण लाइ। भक्ति खां पोइ सदगति आहे। इहे विनाश बि थींदो ज़रूरु। आसार खड़ा आहिनि, तव्हां ॿुधंदा रहंदा। चिंगारी लॻंदी आहे त 1-2 घंटे में सॼो मकान जली वेंदो आहे। हिते कोई नई ॻाल्हि न आहे। विनाश ज़रूरु थियणो आहे। सत्य में थींदो ई आहे। हूंदा ई आहिनि थोरा मनुष्य श्रेष्ठाचारी। त श्रेष्ठाचारी ठहिण में केतिरी महिनत
मेहनत लगती है। बाबा चवंदा श्रेष्ठाचारी ठहण में केतिरी महिनत लॻंदी आहे। माया नक्शा हिकदमि पकड़े वठंदी आहे। ईअं किरण वारनि खे चोट ॾाढी लॻंदी आहे। टाइम लॻी वेंदो। वॾी वॾी चोट आहे काम विकार जी। इन करे चइबो आहे काम आहे शत्रु आहे। इहे ई पत ठाहींदा आहिनि। झगड़ो थींदो ई आहे विकार ते। विकार जे लाइ छॾंदा त ज़रूरु चईंदा न। इन खां त बर्तन साफ़ करो उहो सुठो आहे। अगरि विकार जे लाइ न छॾंदो कोई कंहिंजो पति त उहो हुनखे चईंदी आहे इन खां त मां बासण मारां झाड़ू पोछो करां परंतु पवित्र रहींदा। एतिरी हिमत ॾाढी खपे है न। मोह हूंदो आहे न पत्नी जो पति में, त उहो मोह छॾणु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं कोई ॻाल्हि बाप जी शरण में ईंदा आहिनि त पोइ माया बि लड़णु शुरू कंदी आहे। 5 विकारनि जी बीमारी ॿियो ई अधिक उथल खाईंदी आहे। पहिरियों त पको निश्चय बुद्धि थियणो आहे। जीते जी मरे उहे आहिनि। हिते त लंगर उठल ई आहे। कलयुगी विकारी किनारो तां छॾे ॾिनो। हाणे असां यात्रा ते वञूं था। असां अशरीरी थी पंहिंजे घर वेंदासीं। आत्मा खे ज्ञान आहे कि असां हिकु शरीर छॾे ॿियो में वेंदासीं। असां गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र ठही यात्रा ते रहंदा आहियूं। असां शरीर छॾे ॿियो वठंदासीं। असां गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र ठही यात्रा ते रहंदासीं। बुद्धि में यादि रहे कि इहा कब्रिस्तान आहे। पोइ असां सुखधाम में वेंदासीं। असांखे बाबा वरसो ॾियण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। पावन ठहिण लाइ असां योग में रहंदा आहियूं। यादि सां ई विक्रम विनाश थींदा। तॾहिं आत्मा शरीर छॾंदी। यात्रा केतिरी वंडरफुल आहे। सिर्फ़ु बाप खे यादि करो, पंहिंजी राजधानी खे यादि करो। एतिरी सहज ॻाल्हि बि यादि न पईंदी आहे। अलॻि खे यादि करो बसि, परंतु माया उहो बि करणु न ॾींदी आहे। बाप खे यादि करो, पंहिंजी स्वर्ग जी राजधानी खे यादि करो बसि, परंतु माया ये बि करणु न ॾींदी आहे। महिनत लॻंदी आहे। आत्मा खे ज्ञान मिलियो आहे। असांजो बाबा आया आहिनि। आत्मा पढ़ंदी आहे न। आत्मा शरीर द्वारा जन्म वठंदी आहे। असां सभु आत्मा आहियूं। भाउ भेण बि आहियूं। प्रवृत्ति मारक आहे न। त शिव बाप ब्रह्मा मां असां सभु भाउ भेण ऐं निराकार रूप में भाव आहे। ॿिन्हिनि खे वरसो खपे न। आत्मा ई पुरुषार्थ कंदी आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झणो इहा महिनत आहे। देहाभिमान न रहे, शरीर ई न रहे त विकार किसां कंदा। ख़ुदि खे आत्मा सम्झंदो त शरीर ई न आहे त विकार पोइ किसां कंदा। असां आत्मा ई आहियूं। बाप वटि वञणो। शरीर जो भान ई न रहे। जेतिरो योगी ठहींदा वेंदा कर्मेंद्रियूं शांति थींदी वेंदियूं। देहाभिमान में अचण सां कर्मेंद्रियूं चंचल थी वेंदियूं आहिनि। आत्मा ॼाणंदी असांखे प्राप्ति थिए थी। शरीर सां अलॻि थींदा वेंदा आहियूं त कर्मेंद्रियूं शांति थी वेंदियूं। सन्यासी माण्हू दवाई खाई करे कर्मेंद्रियुनि खे शांति कंदा आहिनि। उहे हठ योगी आहिनि। तव्हांखे योग सां कमु वठिणो आहे। छा योग सां तव्हां वश न करे सघंदा आहियो। जेतिरो आत्म अभिमानी थींदो वेंदो त कर्मेंद्रियूं शांति थींदी वेंदियूं। वरी महिनत करणी पवंदी आहे। प्राप्ति त ॾाढी ऊंच आहे। बाबा चवंदा आहिनि योग बल सां तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा।
कर्मेंद्रियनि ते जीत पाईंदा आहियो। इन करे भारत जो योग नामी ग्रामी आहे। तव्हां मनुष्य खां देवता पदत खां पावन ठाहींदा आहियो। प्रजा बि स्वर्गवासी त आहे न। योग बल सां तव्हां स्वर्गवासी ठाहींदा आहियो, बाहुबल सां न ठही सघंदा आहियो, है न। योग बल सां तव्हां स्वर्ग जा मालिक ठही सघंदा आहियो, बाहुबल सां न ठही सघंदा आहियो। महिनत कोई ॾाढी न आहे। कुमारियुनि जे लाइ त जीअं महिनत ई न आहे। कुमारियुनि जे लाइ त जीअं महिनत ई न आहे, सभु फ्री आहिनि। विकार में वई त वॾी पंचायत थी वेंदी आहे। कुमारी रहणु सुठो आहे, न त पोइ अदर कुमारी नाम पइजी वेंदो। युगल बि छो ठहूं, हिन में बि नाम रूप जो नशो चढ़ी वेंदो आहे। इहा मूर्खता आहे। युगल ठहिण खां पोइ पवित्र ठहिण जे लाइ वॾी हिमत खपे। कई बार माण्हू गंधर्व विवाह कंदा आहिनि, लेकिन उन खां पोइ पवित्र रहण जी ॾाढी हिमत खपे। ज्ञान जी पूरी पराकाष्ठा खपे। ॾाढा आहिनि जो हिमत कंदा आहिनि, परंतु आग जी आंच अची वेंदी आहे त खेल खलास थी वेंदो आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि कुमारी पोइ बि सुठी, अदर कुमारी ठहिण जो ख़्याल ई छो करणो खपे। कुमारियुनि जो नाम बालो आहे, बाल ब्रह्मचारी आहे। पोइ बाल ब्रह्मचारी रहणु सुठो आहे न, ताक़त रहंदी आहे, ॿियो कोई जी यादि न ईंदी। बाक़ी हिमत आहे त करे करे ॾेखारियो। परंतु महिनत आहे, ॿ थी पईंदा। कुमारी आहे त अकेली, शिव ऐं हुनजी शक्ति बसि। ऐं अगरि दैहिक कोई साथी थी वियो त पोइ द्वैत थी वेंदो आहे। जेसि ताईं थी सघे कुमारी थी रहणु सुठो आहे। कुमारी सेवा ते निकिरी सघंदी आहे। बंधन न पवण सां पोइ बंधन में पवण सां पोइ बंधन वृद्धि खे पाईंदो आहे। हा, पोइ अहिड़े जाल बिछायूं ई छो जी पति सां गॾु हुनजो पूरो परिवार बि, पोइ ख़ुदि जो परिवार, हुनजे पति जो परिवार, हुनजा संबंधी, ॾाढो वॾो जाल फैलिजी वेंदो। त अहिड़े जाल में फसूं ई छो? अहिड़े जाल में फसणु ठीकु न आहे। कुमारी जे लाइ ॾाढो सुठो आहे। कुमारियुनि नाम बि निकितो आहे न, कन्हैया नाम ॻायल आहे। कुमारी थी रहणु ॾाढो सुठो आहे। इन जे लाइ ॾाढो सहज आहे। इन्हनि जे लाइ सहज आहे। स्टूडेंट लाइफ पवित्र लाइफ बि आहे न, बुद्धि बि फ्रेश रहंदी आहे। कुमारनि खे भीष्म पितामह जीअं ठहिणो आहे। कल्प पहिरियों बि हीअं रहिया हो न, तॾहिं त दिलवाड़ो मंदर में यादगार ठहियलु आहे न। हाणे बाप ॿारनि खे फरमान कंदा आहिनि, मूंखे यादि करो। ॿिए सभु ॻाल्हियुनि खे छॾो, तव्हां पंहिंजो कल्याण करो। बाप खे यादि करण में ई कल्याण आहे। भूल चुक थी वेंदी, ॿार किरी पईंदो, तव्हां परचिंतन खे छॾे पंहिंजो कल्याण करो। भूल चुक थींदी आहे, ॿार किरी पईंदा आहिनि, तव्हां परचिंतन खे छॾे पंहिंजो कल्याण करो। ॿिए जो चिंतन में वञिणो ई न आहे। तव्हां सोने जहिड़ा ठही वञो, ॿियनि खे रास्तो ॿुधायो। सतो प्रधान ठहिण जो हिकु उपाय आहे न, पावन ठहिण बग़ैर मुक्ति धाम में न वञी सघंदा। उपाय हिकु ई आहे, पोइ अंत मते सुगति थी वेंदी। झरमुई जगमुई छॾे ॾियो, न त पंहिंजो ई नुक़सानु कंदो। बाबा कोई श्राप न ॾींदा, है न। हीअ अगरि कोई सम्झानी ॾिए त हिनजो मतिलबु, कई बार थींदो आहे न, माण्हू चईंदा आहिनि न न हीअं न कर, हीअं थी वेंदी, ॾिस ध्यानु रख, त उहो तव्हांखे सम्झानी ॾींदा आहिनि, न। हीअं कोई श्राप न ॾींदा आहिनि।
त बाबा जी बि भावना इहा ई आहे की हीअं कंदा त पंहिंजो नुक़सानु कंदा। त असांजी भावना सुठी हुजणी खपे। कई बार ईअं माण्हू ईअं चईंदा आहिनि ॾिस मुंहिंजी ॿुधे नथो न, ॾिस हिन सां ईअं थींदो, पोइ थी वेंदी त पोइ चईंदे न, उन्हनि खे असां ॿुधाए सघंदा आहियूं भई हीअं कंदा त हीअं थींदो आहे। असां उन्हनि खे श्राप नथा ॾियूं। श्रीमत ते न हलंदव त आपे ई पंहिंजे खे श्रापित कंदा। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार। गुड मॉर्निंग रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार। गुड मॉर्निंग और नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार निश्चय बुद्धि ठही जीते जी न पुराणी दुनिया सां पंहिंजो लंगर उठाए ॾियणो। बाप जे हर फरमान के पालन करे पंहिंजो कल्याण करणो। ॿियो आहे ॿिए जो चिंतन छॾे पंहिंजी बुद्धि खे स्वच्छ सोने जहिड़ो ठाहिणो। पहिरियों असां सोने जहिड़ा ठहूं। जर्मई जगमई में पंहिंजो समय नष्ट न करो। योग बल सां पंहिंजे कर्मेंद्रियनि खे शांत शीतल ठाहियो। योग बल सां पंहिंजे कर्मेंद्रियनि खे शांत ऐं शीतल ठाहियो। वरदाना पंहिंजी विजय व सफलता खे निश्चित सम्झी करे सदा निश्चिंत रहण वारा निश्चय बुद्धि ठहो। जो ॿार सदा बाप में स्वयं जे पार्ट में ड्रामा जी हर सेकंड जी एक्ट में 100% निश्चय बुद्धि ऐं हिननि जी विजय व सफलता निश्चित हूंदी आहे। निश्चित विजय थियण जे कारण सदा निश्चिंत रहंदा आहिनि। छो जो उन्हनि खे स्वयं में बाप में ड्रामा में निश्चय आहे। उन्हनि जे चहिरे सां चिंता जी कोई बि रेखा ॾेखारे में न ॾींदी। उन्हनि खे सदा ई निश्चय रहंदो कि कार्यवाही संकल्प त थियल ई आहे। उन्हनि खे कॾहिं कंहिं ॻाल्हि में क्वेश्चन न उठंदो। स्लोगन आहे ॿुधण ॿुधाइण में भावना ऐं भाव खे बदिले ॾियण ई वायुमंडल ख़राबु करणु। ॿुधण ऐं ॿुधाइण में भावना ऐं भाव ॾाढो इम्पोर्टेंट हूंदो आहे। तव्हां अंदरि छा सोचे करे उहो शब्द चओ था, उन सां वायुमंडल ख़राबु थींदो। अव्यक्त इशारो संपूर्ण पवित्रता जे हिसाब सां व्यर्थ संकल्प बि अपवित्रता जो बीज आहे। व्यर्थ संकल्प हलाइण मेजॉरिटी ॿारनि में हाणे संस्कार रहियल आहे। व्यर्थ संकल्पनि जो आधार मन जो मनमना भव न थियणु ॾींदो आहे। श्रीमत रूप इन करे श्रीमत रूपी लगाम टाइट करे व्यर्थ संकल्पनि जी अपवित्रता खे ख़तमु करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।